नाज़रीन, मोरो मां ख़बर शामिल कंदासीं जानी जुमानी जी त मोरो DSP मैडम फ़ाइदा अली सुढ, SHO मोरो इम्तियाज़ अली खुहावड़, SHO दर्स ज़ुल्फ़कार अली भंभरो ऐं SHO कोराई शाहिद अली जामड़ो सां DSP ऑफिस मोरो में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾी कार्रवाई जा तफ़सील मीडिया आॾो पेश करे छॾिया। पुलिस मूजिब मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुर्बल जवाबदारनि सईद वल्द असगर विस्तड़ो, साईं बख्श वल्द अब्दुल्ला माछी, इमरान वल्द दोस्त अली खोसो ऐं मुश्ताक वल्द ग़ुलाम कादिर माछी खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त संदनि निशानदही ते फुर ऐं चोरी जूं 15 मोटरसाइकिलूं ऐं गैरकानूनी पिस्टल हथ करे अहम कामयाबी हासिल कई वई आहे। उन मौक़े ते DSP मैडम फ़ाइज़ा अली सुढ चयो त गिरफ़्तार थियल जवाबदार खे मुनज़िम गैंग जो हिसो आहिनि, जेके मोरो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ॾोहारियुनि वारदातुनि में मुलविस रहिया आहिनि। ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। मोरो में मोरो DSP मैडम फ़ाइज़ा अली सुढ, SHO मोरो इम्तियाज़ अली खुहावड़, SHO दर्स ज़ुल्फ़कार अली भंभरो ऐं SHO कोराई शाहिद अली जामड़ो सां DSP ऑफिस मोरो में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। उन मौक़े ते DSP मैडम फ़ाइज़ा अली सुढ चयो त गिरफ़्तार थियल जवाबदार हिकु मुनज़िम गैंग जो हिसो आहिनि, जेके मोरो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ॾोहारी वारदातुनि में मुलविस रहिया आहिनि। उन ॿुधायो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां पोइ वधीक जांच जारी आहे ऐं उन्हनि ख़िलाफ़ प्राइवेट फ़रियादुनि ऐं सरकार जी मुदयत में केस दाख़िल कया विया आहिनि।